इंडिया जो भोपाल शहर जिते मोती मस्जिद एरिया में तव्हांखे क़िस्मे क़िस्मे जूं शयूं विकामजंदियूं ॾिसण में ईंदियूं। जैतून, ताज़ी अदरक, सूरण, लीमा, ताज़ी हेड, पपया, नारगियूं, सेवफल, सूफ़ ऐं ॿियो शहर ॼण जाॻी वियो आहे। कोरोना खां पोइ सभु बंदिशूं हींअर ख़तमु थियूं आहिनि। भोपाल शहर में शादियूं मुरादियूं थियनि, केतिरा बि माण्हू घुरायो साईं, 100, 200, 300 गमियूं थियनि, वञो विश्राम घाट, केतिरा बि माण्हू पार्टिसिपेट कनि। दुकाननि जा हाल चाल रंग ढंग मटिजी विया आहिनि। ट्रैफिक त ॾिसो, रोडनि ते जॻह ई कोन बची आहे। ऐं ॿियो शहर ॼण जाॻी वियो आहे। सुम्हियो पियो हो 1.5 साल 2 साल सुम्हियो पियो हो। ऐं हूअं त संसार जी इहा हालत हुई, पर मां त पंहिंजे शहर जी ॻाल्हि कंदुसि। ऐं हाणे ॼण ख़ुशि लॻा पिया आहिनि सभु। ईश्वर सां वेनिती आहे कॾहिं अहिड़ी बीमारी ॿीहर न अचे जो इंसान मोहताज थी वञे घुमण फिरण खां, खाइण पीअण खां, दोस्तीअ खां, रिश्तेदारीअ खां, मिटनि माइटनि सां गॾजण जे बिना कीअं वक़्तु निकितो आहे। ऐं हाणे ॾिसो माण्हू केतिरा ख़ुशि लॻा पिया आहिनि। हिंद ऐं सिंध जे पंहिंजे भाउरनि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो मां। महिरबानी ही वीडियो ॾिसण लाइ।